नाज़िन, कराची में पुलिस अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे डिफेंस वारे घर ते राति देर सां छापो हणी तलाशी वठण दौरान घर में भञ कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कमर मेमण। जी कमर, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॻूणे वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जे पुट अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं मौजूदा जीडी अॻवान ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी जेका डिफेंस वारी रिहाइशगाह आहे, जतोई हाउस जे नाले सां मशहूर आहे, उन रिहाइशगाह ते राति देर सां 3 वॻे पुलिस जे वॾनि अचानन चढ़ाई करे पूरी बंगले जी तलाशी वरिती आहे। 20 खां बि वधीक पुलिस मोबाइल में सवार 200 खां बि वधीक पुलिस एहलकारनि ऐं जेको आहे सिविल वर्दी में सवार हथियारबंदनि जेको आहे उन्हनि में हिसो वरितो। मोरो, नौशरो फिरोज़, नवाब शाह, सकरन ऐं कराची जी पुलिस जेको आहे छापे में शामिल हुई, जंहिंजी अॻवानी SHO मोरो अकबर चन्ना पारां जेको आहे कई वई। मीडिया नुमाइंदनि खे जेको आहे छापे जो इतलाह ॾिनो वियो, जंहिं ते मूं समेत केतिरा ई मीडिया जे नुमाइंदा जेको आहे उते छापे दौरान जतोई हाउस पहुतासीं। असां जेको कुझु उते ॾिठो इहो तमामु जेको आहे अफ़सोसनाक हो। पुलिस बंगले खे ईअं घेरो कयो ॼण बंगले अंदरि कंहिं वॾे दहशतगर्द खे गिरफ़्तार करणु आई हुजे। बंगले खे चङी तरफ़नि खां जेको आहे कड़ो चाढ़ियो वियो। पुलिस दीवारूं टपी गेट थोरे अंदरि दाख़िल थी। पुलिस उते मौजूद मुलाज़िमनि खे मारकुट कई ऐं औरतुनि ऐं ॿारनि सां जेको आहे बदतमीज़ी इंतहा कई वई, उन्हनि खे हिरासा कयो वियो। पुलिस एहलकारनि जेको आहे सॼे बंगले ते जेको सॼे बंगले में जेके कमरा आहिनि उन्हनि जे हिक कमरे में तलाशी वरिती। अलमारी मां सामान कढी ॿाहिरि फिटो कयो वियो, चीज़नि खे टोड़ियो वियो। जीअं त इहा सॼी कार्रवाई जेको आहे SHO मोरो इंस्पेक्टर अकबर चन्ना जी अॻवानी में कई वई ऐं अकबर चन्ना जेको आहे पाण उते मौजूद घर में जेको औरतूं आहिनि उन्हनि सां जेको आहे बदतमीज़ी कंदो रहियो, उन्हनि खे गार जेको आहे कंदो रहियो। इन हवाले सां जेको असांजी उते मौजूद ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी घरवारी मैडम नवीन सां जेको आहे ॻाल्हि ॿोल थी। उन चयो त मथनि रियासती दहशतगर्दी जेको आहे इंतहा कई वई आहे। पहिरीं जेको आहे बख़्तरबंद गाॾियुनि जी मदद सां न्यू जतोई जो घेरो कयो वियो। अॼु कूड़नि केसनि जी जेको आहे बुनियाद बणाए संदन कराची जी रिहाइशगाह ते रियासती दहशतगर्दी कई वई आहे। हुन चयो त खेनि पीपल्स पार्टी में शामिल न थियण जी सज़ा ॾिनी पई वञे। मैडम नवीन मुर्तज़ा जो चवणो हो त सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ सियासत खे जुर्म बणायो वियो आहे। हुन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां घुर कई त जेको सिंध में जेको संदन ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई थी रही आहे, रियासती दहशतगर्दी थी रही आहे, उन ते सो मोटो वठी खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। जी कमर, मां जी महिरबानी।